أعوذ بالله من الشيطان الرجيم بسم الله الرحمن الرحيم ولقد أرسلنا إلى ثمود أخاهم صالحا أن اعبدوا الله فإذا هم فريقان يختصمون बेशक असां समूद क़ौम समूद जे तरफ़ मोकिलियो हुननि जे भाउ साले खे चयईं त अल्लाह जी इबादत करियो। पोइ ओॾी महिल ई हू ॿ गिरोह थी हिक ॿिए सां विढ़ण लॻा। यानी हिते अल्लाह रब्बुल आलमीन हज़रत सुलेमान अलैहिस्सलाम जो सूरह नमल में जेको ज़िक्र हो उन खे ख़त्म करण खां पोइ हाणे अल्लाह रब्बुल आलमीन क़ौम समूद जो किस्सो जिन जे तरफ़ अल्लाह ताला हज़रत साले अलैहिस्सलाम खे मोकिलियो बयान कयो। ऐं अल्लाह ताला फरमायो त ये साले अलैहिस्सलाम जेके हुआ इन्हनि जा भाउ हुआ। भाउ जा मतिलबु यानी इन्हनि जा क़ौमी यानी इन्हनि जे ख़ानदान मां हुआ। ऐं उन्हनि इहो चयो त तव्हां कुफ़र खे ऐं शिरक खे छॾियो ऐं अल्लाह पाक जी ख़ालिस इबादत करियो। त पोइ छा थियो जो इन हुअण त ईअं घुरिजे हा त नबीअ जी दावत ते सभु जा सभु माण्हू मुसलमान थी वञनि हा, पर ईअं कोन थियो। के मुसलमान थिया, किन ईमान आंदो, किन ईमान कोन आंदो। हाणे ॿ गिरोह थी विया, हिकिड़ा ईमान आणण वारा, ॿिया ईमान न आणण वारा। पोइ ओॾी महिल यानी तवक्को जे ख़िलाफ़, तवक्को त इहा हुई त सभु मुसलमान थी वेंदा, पर तवक्को जे ख़िलाफ़ इहे ॿ गिरोह थी करे हिक ॿिए सां विढ़ण लॻा। माना हिक ॿिए सां बहस मुबाहिसा करण लॻा काफ़िर ईमान वारनि सां। قال يا قوم لم تستعجلون بالسيئة قبل الحسنة لولا تستغفرون الله لعلكم ترحمون। उन चयो त ए मुंहिंजी क़ौम, तव्हां भलाईअ खां पहिरीं अल्लाह जो अज़ाब जल्दी छो था घुरो? छो नथा तव्हां अल्लाह पाक जे साम्हूं पंहिंजे गुनाहनि खे बख़्शवायो? शायदि तव्हां ते रहम कयो वञे। यानी हज़रत साले अलैहिस्सलाम इन्हनि खे दावत ॾिनी ऐं दावत ॾियण खां पोइ जेॾी महिल उहे जेके काफ़िर हुआ उहे इसरार करे वेठा हुआ ऐं ॼमी वेठा पंहिंजे कुफ़र ते, त नबियनि जे तरीक़े जे मुताबिक़ हज़रत साले अलैहिस्सलाम उन्हनि खे चयो त भई तव्हांजे मथां अल्लाह जो अज़ाब ईंदो। जेकर तव्हां कुफ़र खे न छॾियो, शिरक खे न छॾियो, त अल्लाह जो अज़ाब ईंदो। इन ते हुअण त ईअं घुरिजे हा त अल्लाह जे अज़ाब खां डिॼी करे ईमान आणींदा, पर हुननि छा कयो जो हुननि चयो त तूं असांखे जंहिं अज़ाब खां डिॼारींदो न उहो जल्दी असांजे मथां आण। इन ते हज़रत साले अलैहिस्सलाम फरमायो जेको यानी जेका ॻाल्हि हिते अल्लाह ताला फरमाई, हज़रत साले अलैहिस्सलाम चयो त ए मुंहिंजा भाउरो, मुंहिंजी क़ौम, तव्हां जेको सो नेकीअ खां पहिरीं, नेकी आहे त तव्हां तौबा करियो कुफ़र शिरक खां ऐं ईमान आणियो। इन नेकीअ खां पहिरीं तव्हां बुराई यानी अल्लाह जो जेको अज़ाब आहे उन खे जल्दी छो था तलब करियो? तव्हां नेकी करियो, तव्हां ईमान आणियो ऐं तव्हां तौबा करियो, इस्तिग़फ़ार करियो, शिरक कुफ़र खे छॾियो। बाक़ी तव्हां चओ था त जंहिं अज़ाब खां तूं डिॼारीं पियो जल्दी असांजे मथां आण, इहा त वॾी नादानी जी ॻाल्हि आहे। तव्हां छो नथा अल्लाह खां गुनाह बख़्शवायो? ख़ासि तौर ते पंहिंजो जेको इहो गुनाह अथव कुफ़र जो, शिरक जो, इहो गुनाह तव्हां अल्लाह पाक खां बख़्शवायो। ऐं जेकर ईअं कंदव त पोइ उमेद आहे त तव्हांजे मथां रहम कयो वञे। माना जेको अचण वारो अज़ाब आहे, जंहिंजो ख़ौफ़ आहे, उन अज़ाब खां अल्लाह ताला तव्हांखे बचाए छॾींदो। قالوا طيرنا بك وبمن معك قال طائركم عند الله بل أنتم قوم تفتنون। चयूं त असां तोखे ऐं जेके तोसां गॾु आहिनि उन्हनि खे मनहूस सम्झोसीं।
मनहूस था सम्झूं। हज़रत सालेह अलैहिस्सलाम चयो त तव्हांजी नहूसत अल्लाह पाक जे इल्म में आहे, बल्कि तव्हां अहिड़ी क़ौम आहियो जिनखे जेको आहे जिनखे ते मुसीबत अचणी आहे। त हुननि चयो जेॾीमहिल हज़रत सालेह अलैहिस्सलाम हिननि खे इहा ॻाल्हि चई त हिननि चयो त भई ही जेको कुझु थियो आहे न तुंहिंजी नहूसत जे करे थियो आहे। जेसि ताईं तूं कोन आयो ऐं इहो नओं मज़हब कोन पैदा थियो, तुंहिंजी इहा जमायत कोन पैदा थी, त पोइ तेसि ताईं असां सभु जेको सो मुतफ़िक़ हुआसीं, असां सभिनी में प्यार मुहबत हुई ऐं सही सुठे तरीक़े सां ज़िंदगी गुज़री पई। जॾहिं खां तूं आयो आहीं ऐं तो या नए मज़हब जी ॻाल्हि कई आहे, उन खां वठी पोइ जेको सो असांजी क़ौम में फेटारो अची वियो आहे ऐं हाणे जेको सो इख़्तिलाफ़ात पिया थियनि, झेड़ा पिया थियनि ऐं इन्हनि जेके झेड़नि जे करे जेके यानी नुक़सानात आहिनि, उहे सभु नुक़सानात सभु हुननि ॿुधाया त भई ॾिसो हीअं बि थियो, हीअं बि थियो, हीअं बि थियो, इहो इन सभिनी जो सबबु तूं आहीं। असां तोखे ऐं तुंहिंजे साथियुनि खे मनहूस था सम्झूं। हज़रत सालेह अलैहिस्सलाम फरमायो त भई असल ॻाल्हि इहा आहे त ताइरुकुम इंदल्लाह, तव्हांजी जेका नहूसत आहे न उहा अल्लाह जे इल्म में आहे ऐं उहे आहिनि तव्हांजा कुफ़रिया ऐं शिरकिया आमाल। तव्हांजा जेके कुफ़रिया शिरकिया जेके करतूत अथव न, असुल उहा आहे शइ, उन जे करे पिया हीअ अज़ाब तव्हांजे मथां अचनि। ऐं जेको इख़्तिलाफ़ आहे, इख़्तिलाफ़ में जेको हक़ ते आहे त ठीकु आहे, इख़्तिलाफ़ ज़ाहिर इख़्तिलाफ़ त तॾहिं थींदो न जॾहिं हिकिड़ो माण्हू जेको आहे सो हक़ ते हूंदो, ॿियो माण्हू हक़ ते कोन्हे। त जेको माण्हू हक़ ते आहे उन जो इख़्तिलाफ़ करणु जेको आहे उहो मज़मूम कोन्हे, उहो बुरो कोन्हे। उनखे त बुराईअ खां इख़्तिलाफ़ करणो आहे। हिकिड़ो ईमान वारो आहे, उनखे कुफ़र खां शिरक खां इख़्तिलाफ़ करणो आहे। पर जेको कुफ़र ते आहे उहो कुफ़र जे बावजूदु जेको तो ईमान वारे सां झेड़ो पियो करे, इहो आहे मज़मूम। हू मज़मूम कोन्हे, हू बुरो कोन्हे। इख़्तिलाफ़ हर सूरत में बुरो कोन्हे। इख़्तिलाफ़ में ॿ धुरियूं हूंदियूं आहिनि। इहो ॾिसबो त इख़्तिलाफ़ में जेको आहे हक़ ते केरु आहे, जेको हक़ ते आहे उन जे तरफ़ां इख़्तिलाफ़ बुरो कोन्हे, सुठो आहे। छो त बुराई खे बुराई चवणु इहो त हक़ आहे, या त सुठी ॻाल्हि आहे। पर जेके बुराईअ वारा आहिनि, जेके कुफ़र वारा आहिनि, शिरक वारा आहिनि, ज़ुल्म वारा आहिनि, ज़ालिम जेॾी महिल जेको इख़्तिलाफ़ कनि पिया उन्हनि माण्हुनि सां जेके हक़ ते आहिनि, उन्हनि जे पासे खां इहो इख़्तिलाफ़ जेको इहो बुरो आहे। हर एतबार सां इख़्तिलाफ़ बुरो कोन्हे। त भई असुल त तव्हांजे मथां तव्हांजे पंहिंजे जेको करतूतनि जो जी नहूसत जेका आहे न उहा अथव। इहा जेको कुझु थिए पियो इहो तव्हांजे कुफ़रिया ऐं शिरकिया जेके अमल आहिनि उन्हनि जी नहूसत आहे। ए अल्लाह जे इल्म में आहिनि तव्हांजा ए जेके करतूत उन जे करे तव्हांजे मथां। बल्कि मूंखे त ईअं थो लॻे त तव्हां तबाह थियण वारा आहियो। तव्हां एॾी जेको आहे इसरार करे वेठा आहियो पंहिंजे कुफ़र ते, शिरक ते ऐं इन एॾनि वॾनि गुनाहनि ते, तव्हां जी तबाही अचण वारी आहे। وكان في المدينة 9 رهط يفسدون في الأرض ولا يصلحون قالوا تقاسموا بالله لنبيتنه وأهله ثم لنقولن لوليه ما شهدنا مهلك أهله وإنا لصادقون। ऐं शहर में 9 माण्हू हुआ जेके मुल्क में फ़साद मचाईंदा हुआ ऐं इस्लाह न कंदा हुआ। उन्हनि चयो त तव्हां अल्लाह जो कसम खणो इन ॻाल्हि ते त असां ज़रूर ब ज़रूर राति जो इन साले ते ऐं उन जे ताल्लुक़ वारनि ते राति जो हमिलो कंदासीं। पोइ असां इन जे दावो करण वारे खे चवंदासीं त असां इन्हनि माण्हुनि जे हलाकत जे वक़्त ते हाज़िर कोन हुआसीं, या असां इन जी हलाकत खे कोन ॾिठो। व इन्ना लसादिक़ून, ऐं बेशक असां यकीनन सच्चा आहियूं। अल्लाह रब्बुल आलमीन फरमाए पियो त उन शहर में जंहिंमें ही सालेह अलैहिस्सलाम जी क़ौम हुई उन में 9 हिकिड़ा माण्हू हुआ। रहत चइबो आहे जमायत खे, रहत चइबो जमायत खे। हाणे अल्लाह ताला फरमाए पियो त 9 जमायतूं हुयूं, हालांकि उहे 9 माण्हू हुआ।
असल में उहे क़ौम जा वॾा वॾा सरदार हुआ ऐं हर हिक जे पोयां घणेई माण्हू हुआ, हर हिकु सरदार हो ऐं उन सां गॾु घणेई माण्हू हुआ। त पोइ 9 माण्हू, हूअं त 9 माण्हू थिया, पर जहिड़ियूं 9 जमायतूं थियूं उहे ज़मीन में फ़साद कंदा, मुल्क में फ़साद कंदा हुआ। मुख़्तलिफ़ क़िस्मनि जो फ़साद हूंदो। हूअं त हुआ त सभई ॿिया बि सभु काफ़िर हुआ, पर ही आला दर्जे तमामु घणे दर्जे जा जेको काफ़िर हुआ, हिननि जो फ़साद फैलियलु। ऐं के फ़ासिद अहिड़ा हूंदा आहिनि फ़सादी, जेके केॾी महिल फ़साद जो कमु कंदा आहिनि, केॾी महिल सुठा कम बि कंदा आहिनि। पर ही अहिड़ा हुआ जेके रुगो फ़साद ई फ़साद हिननि में हो, ही सुठा कम ऐं इस्लाह वारी ॻाल्हि हिननि में हुई कान, ख़ालिस जेको फ़सादी हुआ। हिननि अची पाण में मशवरो कयो त सभु जा सभु अल्लाह जो कसम खणो, ऐं अल्लाह जो कसम खणो इन ॻाल्हि ते त असां रातो राति जेको आहे सो वेंदासीं सालेह अलैहिस्सलाम खे ऐं हिननि जा जेके साथी आहिनि हिननि खे वञी क़त्ल करे ईंदासीं। ऐं पोइ जेको आहे जेकॾहिं हिननि जो इन क़त्ल जो खून बहा जे लाइ को माण्हू उथंदो त भई जेको सो तहक़ीक़ थींदी ऐं हिननि जो को यानी वारिस दावो कंदो, त पोइ असां हिनखे चवंदासीं त इन्हनि जो जेको क़त्ल थियो इन में इन्हनि खे असां क़त्ल अॻे ॾिठो ई कोन, छो त राति हूंदी ऐं राति जे अंदरि इहा ख़बर वाक़ई कान हूंदी त कंहिंखे क़त्ल कयो। ऊंदाहीअ में असां हमिलो कंदासीं ऐं वाक़ई असां कोन ॾिठो त कंहिंखे क़त्ल करण वारे खे बि ख़बर कान हूंदी त आउं कंहिंखे बि मारिया। ऐं व इन्ना लसादिक़ून, बेशक ऐं पंहिंजी ॻाल्हि खे पको करण जे लाइ इहो बि जुमिलो चवंदासीं त बेशक यकीनन असां सचा आहियूं। हिते हज़रत यानी मुफ्ती आज़म पाकिस्तान हज़रत मुफ्ती शफ़ी उस्मानी साहब रहमहुल्लाह जेके हुआ, उन्होंने अजीब ॻाल्हि फरमाई त ही बदमाश क़िस्म जा माण्हू हुआ जेके कुफ़ुर शिरक ऐं वॾियूं बदमाशियूं फ़साद कंदा हुआ, पर इन्हनि खे बि इहा ॻाल्हि हुई त भई कूड़ न ॻाल्हाइजे, कूड़ न ॻाल्हाइजे। हाणे अहिड़ो को कमु अहिड़े तरीक़े सां कमु करियो कमु बि थी वञे, कूड़ बि न ॻाल्हायूं। इन मां ख़बर पई त कूड़ एॾी वॾी ख़तरनाक शइ आहे जो हिकिड़ो माण्हू उनखे जेसि ताईं हू पंहिंजी इज़त नफ़्स रखी सघे थो ऐं वाक़ई हुनजे अंदरि कंहिं न कंहिं दर्जे में का शइ आहे इंसानियत जी, त हू चवंदो त कूड़ ऐं न ॻाल्हायां। कूड़ हर मज़हब जे अंदरि जेको तो हराम आहे, हर मज़हब जे अंदरि कूड़ जेको आहे हराम आहे। एॾी ख़तरनाक शइ आहे कूड़ जो मुजरिम बि चए थो त जेसि ताईं आउं कूड़ खां बची सघां त बचां। बहरहाल وَمَكَرُوا مَكْرًا وَمَكَرْنَا مَكْرًا وَهُمْ لَا يَشْعُرُونَ। ऐं हुननि हिकु ख़ुफ़िया तदबीर कई ऐं असां हिकिड़ी ख़ुफ़िया तदबीर कई ऐं उन्हनि खे ख़बर बि कान हुई। ही रातों राति निकिता। अल्लाह जो शान, हिकिड़े पहाड़ तां वॾो पत्थर जेको आहे उहो अल्लाह किरायो, इन्हनि 9 जा 9 माण्हू उते ई पत्थर जे हेठां दॿिजी मरी वियो। वॾो छिप किराई अल्लाह ताला, सभिनी खे अल्लाह ताला मारे छॾियो। दुर मंसूर में इन जो ज़िक्र आहे। फ़ांज़ुर कैफ़ कान आक़िबतु मकरिहिम अन्ना दम्मरनाहुम व क़ौमहुम अजमईन। ॾिस हिननि जे ख़ुफ़िया तदबीर जो अंजाम छा थियो। बेशक असां इन्हनि खे बि तबाह करे छॾियो ऐं इन्हनि जी सॼी क़ौम खे तबाह करे छॾियो। हिननि खे त ईअं तबाह थियो जो वॾो पत्थर छिप हिननि जे मथां किरी उन में दॿिजी क़त्ल थी विया, ख़तमु थी विया। ऐं हिननि जी क़ौम जे लाइ वरी अचे थो त हिननि ॿिए हंधि अचे थो सूरह आराफ वग़ैरह में त जेका उठणी हुई हज़रत सालेह अलैहिस्सलाम जी उनखे उन क़त्ल कयो। पोइ हज़रत सालेह अलैहिस्सलाम चयो त 3 ॾींहंनि खां पोइ अज़ाब ईंदो। अज़ाब आयो, हिकिड़े फ़रिश्ते अची रड़ कई, उन सां हिननि जो जेको दिलियूं फाटी पयूं ऐं ज़लज़लो वग़ैरह आयो। बहरहाल त अल्लाह ताला फरमाए पियो इन्हनि 9 सरदारनि खे बि अल्लाह ताला मारे छॾियो इन तरीक़े सां ऐं हिननि जी क़ौम खे बि। फ़तिल्क बुयूतुहुम ख़ावियतम बिमा ज़लमू इन्न फ़ी ज़ालिका लआयतन लिक़ौमी यअलमून। सो ए प्यान उन्हनि जा घर ख़ाली, यानी इन्हनि जा घर वीरान प्यान बसबब इन्हनि जे इनकार करण जे, इन्हनि जे जेको आहे सो कुफ़र करण जे, ज़ुल्म करण जे करे, इन करे असां हिननि जे मथां अज़ाब ॾिनो। हिननि जा घर ॾिसो वीरान पिया। इन फ़ी ज़ालिक, बेशक इन में
अलबत्ता निशानी आहे अहिड़नि माण्हुनि जे लाइ जेके सम्झ रखनि था, जेके समझदार आहिनि, जेके इल्म रखनि था, सम्झ रखनि था। ॾिसो त अल्लाह जी नाफ़रमानीअ जो अंजाम ॾाढो बुछड़ो थींदो, अल्लाह जी नाफ़रमानीअ जो अंजाम ॾाढो बुछड़ो थींदो। इन करे अल्लाह जी नाफ़रमानी खां बचो। वआजैना अल्लज़ीना आमनू वकानू यत्तक़ून, ऐं असां निजात ॾिनी उन्हनि खे जिन ईमान आंदो ऐं उहे बचंदा रहिया। यानी ईमान ऐं तक़वा, ईमान ऐं तक़वा अल्लाह ताला पंहिंजनि बंदनि खां ॿ मुतालबा कया आहिनि। भई अल्लाह तव्हांजो ख़ालिक़ आहे, मालिक आहे, राज़िक़ आहे, सभई नेमतूं तव्हांखे उन रब ॾिनियूं आहिनि ऐं हींअर बि तव्हां हुनजी जेको सो रहमत जा मोहताज आहियो ऐं आईंदा बि तव्हां हुनजी रहमत जा मोहताज आहियो। अल्लाह ताला तव्हां खां छा थो चाहे? अल्लाह ताला तव्हां खां सिर्फ़ु ॿ शयूं चाहे थो। हिकिड़ो त ईमान आणियो, काफ़िर हुजे त उन खां ईमान आणियो ऐं मोमिन हुजे त कामिल ईमान थिए। ॿियो तक़वा, भई जेको आऊं तव्हांखे हुकुम करियां उन हुकुम खे पूरो करियो ऐं जेको जंहिं शइ खां तव्हांखे मना करियां उन शइ खां तव्हां पासो करियो। इन में तव्हांजो पंहिंजो ई फ़ाइदो अथव। अल्लाह पाक बंदे खां इहो ई मुतालबो करे थो, ॿियो को मुतालबो बंदे खां अल्लाह पाक जो कोन्हे। ऐं इन ते वरी इनामात जेके आहिनि उहे तमामु घणा आहिनि। यानी हीअ जेके मौजूदा नेमतूं आहिनि उहे बि जॾहिं तव्हां उनजो शुक्र अदा कयो, जेके तव्हां इस्तेमालु करे चुका आहियो, जेके तव्हांजे मथां आहिनि, ऐं आईंदा बि तव्हांजे मथां नेमतुनि जी बारिश थींदी वेंदी, बल्कि अबदुल आबाद ताईं जन्नत, हमेशह हमेशह रहण वारी ज़िंदगी उन में। पर मुतालबो इंसानियत खां ऐं जिन्नात खां जेको आहे ॿिनि शयुनि जो आहे त ईमान ऐं तक़वा। अल्लाह फरमाए पियो त ईमान जिन आंदो, तक़वा जिन इख़्तियार कई, इन हू जेके पत्थर छिप जे हेठां जेको तो दॿिजी मुआ, उन बि मौत खां अल्लाह ताला हिननि खां खे बचायो। या हुननि जेको मशवरो कयो, तदबीर कई हुई त वञी हिननि खे था क़तल करे छॾियूं, इन खां बि अल्लाह ताला हिननि खे बचायो। अहिड़े तरीक़े सां ॿी जेका क़ौम आई हुई हुननि जी बाक़ी, उन ते अल्लाह जो अज़ाब आयो, हुननि जूं दिलियूं फाटी पयूं। इन अज़ाब खां बि अल्लाह ॿिनि सिफ़त वारनि खे बचायो, जिन ईमान आंदो, जिन तक़वा इख़्तियार कई। अल्लाह ताला खां दुआ आहे त अल्लाह ताला पाण सभिनी खे कामिल ईमान ऐं कामिल तक़वा नसीब फरमाए। आमीन। सुभान अल्लाह या अरहमर राहिमीन, या अरहमर राहिमीन, या अरहमर राहिमीन, या ज़ल जलाली वल इकराम, या ज़ल जलाली वल इकराम, या ज़ल जलाली वल इकराम। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना मुहम्मद व अला आलि मुहम्मद कमा सल्लैता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। अल्लाहुम्मा बारिक अला मुहम्मद व अला आलि मुहम्मद कमा बारकता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। रब्बना ज़लमना अनफुसना व इल्लम तग़फिर लना व तरहमना लनकूनन्न मिनल खासिरीन। रब्बना आतिना फिद दुनिया हसना व फिल आखिरति हसना व क़िना अज़ाबन नार। व सल्लल्लाहु तआला अला हबीबी मुहम्मद व अला आलिहि व अस्हाबिहि व बारिक व सल्लम। आमीन आमीन। सुभान अल्लाह।